वाक़ई अपडेट कंदालू। अहम ख़बर है नसीराबाद में 6 ॾींहं अॻु अगवा करे बदफ़ैली बाद क़तल कयल मासूम नीगर नवीद ब्रोही वारे मामले बाबत मक़तूल नवीद नीगर ब्रोही के जिनसी हवस जो निशानो बणाईंदड़ जवाबदार जी DNA रिपोर्ट अची वई है। रिपोर्ट में जवाबदार बरकत सुमरो और मक़तूल नवीद ब्रोही जा DNA मैच थी विया आहिनि। ख़बर मां सां शेयर कंदालू। अहम ख़बर है रिपोर्ट में जणायो वियो आहे त नीगर नवीद ब्रोही सां बदफ़ैली करण बाद क़तल कंदड़ जवाबदार बरकत सुमरो जा जुज़ा मैच थी विया आहिनि। गिरफ़्तारी बाद जवाबदार बरकत सुमरे जिनसी हवस जो निशानो बणाइण खां पोइ नीगर के क़त्ल करण जो एतराफ़ कयो हो। ख़बर मां सां शेयर कंदालू। अहम ख़बर है नसीराबाद में 6 ॾींहं अॻु अगवा करे बदफ़ैली बाद क़त्ल कयल मासूम नीगर नवीद ब्रोही वारे मामले बाबत मक़तूल नीगर नवीद ब्रोही के जिनसी हवस जो निशानो बणाईंदड़ जवाबदार जी DNA रिपोर्ट अची वई है। तफ़सील मालूम कंदासीं नसीराबाद में बशीर लिगारी खा। जी बशीर आगाह कजो। जी मुझे बुधाया तो नसीराबाद में अफ़सोसनाक वाक़ियो थियो अॼु खां 26 ॾींहं पहिरियां। जंहिं वाक़े खां पोइ इंसानियत जा जेका आहे कंध शर्माए वई हुई। नसीराबाद में मासूम बालक नवीद ब्रोही खे अगवा बाद उनखे जिनसी निशानो बणाए उनखे क़त्ल कयो वियो हुयो। उन क़त्ल वारे वाक़े खां पोइ नसीराबाद जे शहर मर्द तोड़े औरतूं सरापा एहतियाज हुयूं। पुलिस उन कातिल के गिरफ़्तार करण में पहिरियां नाकाम हुई। शहरनि जे एहतियाज खां पोइ उन जे कातिल बरकत सुमर के गिरफ़्तार कयो वियो। जंहिं इन पंहिंजे क़त्ल ऐं उन निंगर सां जिनसी हवस करण जो एतराफ़ कयो हुयो। उन खां पोइ पुलिस जेको आहे उन जा जुज़ा जेका आहिनि मक़तूल नीगर नवीद ब्रोही ऐं कातिल बरकत सुमरो ऐं उन सां गॾु गॾु उन जी वालदा मसमा तस्लीम ब्रोही जा जुज़ा वठी लियाकत मेडिकल यूनिवर्सिटी जामशोर जी रियासत लेबार्टरी में मोकिलिया हुआ तस्दीक लाइ। जंहिंजा उतां अॼु रिपोर्ट अची वई आहे। त उन रिपोर्ट अचण खां पोइ उन कातिल जेको आहे बरकत सुमरो जा जुज़ा जेके मक़तूल नीगर नवीद ब्रोही। महिरबानी बशीर आगाह करण लाइ।